जमाल, तुझो सेल फोन ऑफ आहे छा? हाँ शायद मामा। अरीज जे नंबर ते कॉल आई ही तुंहिंजे दोस्त इमरान जी। चए पियो त जमाल खे चइजो त मूंसां ॻाल्हाए वठे। ओके मामा, मां ॻाल्हायांसि थो। थैंक यू। वेलकम। अल्लाह खैर करे यार, कॾहिं बि इमरान जे घर वारे नंबर ते कॉल न कई आहे। अलाए छा थियो हूंदो। कॉल करे ॾिसांसि थो। हेलो इमरान, खैर त आहे यार? अॼु अरीज वारे नंबर ते घर में तो कॉल कई। यार कमाल जो शख्स आहे। जॾहिं बि का इमरजेंसी हूंदी आहे तू फोन बंद करे सुतो पियो हूंदो आहे। ॿुधाए सही छा थियो आहे? परी जे तरफ़ त सभु खैर आहे न? अड़े यार खैर वरी कहिड़ो, थोड़ी देर अॻु में गुलज़ार आयो हो, चयो पे त ईशा जी नमाज़ खां पोइ परी जो निकाह आहे। छा छा थो चई इहो तूं? यार यार इहो कीअं मुमकिन आहे इमरान? मूंखे त कुझु समझ में नथो अचे त गुलज़ार एतिरो तकड़ो फ़ैसिलो छो कयो आहे। अहिड़ो थियो छा आहे जो ईअं कयो वियो आहे? यार इमरान इमरान प्लीज यार कुछ कर यार, ये न थियण घुर्जे। कीअं बि करे तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तूं परी जे निकाह खे रोक। कीअं न थियण घुर्जे इमरान प्लीज। तुंहिंजो दिमाग़ त दुरुस्त आहे। मां कीअं थो रोके सघां पराए निकाह खे? तो अलाए छा कयो आहे जो एतिरो जल्दी मामला बिगड़िया आहिनि। तूं पाण बि कोशिश कर परी सां ॻाल्हाइण जी। मूं पंहिंजे भाउ जमील ऐं पंहिंजी भेण खे परी जे घर मोकिलियो आहे। हू अफलातून कुझु न कुझु हाल अहवाल वठी ईंदो। ओके ओके मां कोशिश कयां थो ऐं मां तो ॾे चां थो। तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मामला भला न पिया ॾिसजांइ। ख़्याल कजां जमाल, असांजी इज़त बि तुंहिंजे हथ में आहे। यार यार जमील का मालूमात आणे न, मूंखे हिकदमि आगाह कजांइ। जेसि ताईं मां तयार थी थो ॾे चां थो। ओके अम्मा तोखे लख लख मुबारक हुजनि, तोखे घोट मुबारक हुजे। अल्लाह सही जोड़ी सलामत रखे। अबा तोखे भी मुबारक हुजनि। तव्हांखे बि खोड़ मुबारक हो। खैर मुबारक। अदी हल त ॿाहिरि हली ॾिसूं। हाँ दी हलो। मां सम्झां थो मुंहिंजी भेण, तूं मूंखां नाराज़ आहीं। मैं तोखे कावण भी घुर्जे, पर तू जॾहिं मुंहिंजी जाइ ते ईंदी न, पोइ तोखे तुंहिंजे सवाल जो जवाब मिली वेंदो।
हेलो जमाल, जमाल तो किथे आ? हेलो परी काथे मां तुझी गेट जे बाहर आया। तू 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 प्लीज प्लीज गेट ते निकरी अच, मां तुझी गिटी में आया। बेफिक्र थी, मां आया तो सां गॾु। कुछ कोन थींदो। जमाल, जमाल मां घरों निकरी आई आया, मां घिटी में बीठी आया गेट वट। प्लीज जमाल थोड़ो जल्दी अच, मूंखे डप तो लगे। तुझी गिटी में केर भी कोने, न फिक्र कर। जमाल, जमाल प्लीज तू जल्दी अच, मूंखे डप तो लगे प्लीज। ओके 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 मां चा तो तू परेशान न थी। ओके जमाल, अदा इमरान वो आए छा? तू परेशान न थी, मां ई जमाल तोसां गॾु आहियूं। यो तुझे घर में कंहिंखे शक त न आहे थियो न? न शक त न थियो, पर जमाल मूंखे हाणे ॾाढो डप थो लॻे। त हाणे छा थींदो? सुबुह असां काॾे वेंदासीं? केॾांहुं हलणो आहे जमाल? यार इमरान, आफ्ताब जी घर हल, उते हली सोचूं था त पोइ असांखे छा करणो आहे। आफ्ताब वरी केरु आहे? वकील आहे, मुंहिंजो दोस्त आहे। हू पाण खे इन सभिनी मामले में जान छॾाए सघे थो। तोखे ईअं नथो लॻे त उते रहण में ख़तरो हूंदो? यार इमरान प्लीज थोरो जल्दी हल यार, मूंखे बि टेंशन थी थिए यार। हा हा मां निकिरां। परी, ओ मां परी, परी अॼु सुबुह जो सवेल उथी आई, सॼी राति रुनी आई। परी चांहि ठाही थी त हिकिड़ो कप मूं ॾे बि खणी अच बाबा। अम्मा बेशर्मी जी भी हद हूंदी आहे। को दरवाजे के ॿाहिरां कुंडी ॾेई वियो आहे। माण्हुनि खे त अख में शर्म ई न आहे रहियो। हरू भरू था ॿियनि खे तंग कनि, मज़ो थो अचे। छॾे न बाब, माण्हुनि में त शर्म हया वाकई कोन्हे। तूं ईअं कर, परी खे चओ त हिकिड़ो कप चांहि जो ठाहे खणी अचे। परी, पर अम्मा घर में त केर बि कोन्हे, सॼो घर ख़ाली आहे। मूंखे पाण खे चांहि पीणी हुई, तोॾां आयसि त तूं बि अकेली सुती पई आहीं। परी त राति तोसां गॾु हुई न, पोइ परी किथे आहे? परी घर में नज़र आई? हाँ ना मां पूरो मथे ॾिसी आयो आहियां। हिकु कमर ॻोल्हियो अथमि, पर परी मूंखे नज़र न आहे आई। हीअं नथो थी सघे अम्मा, परी ईअं नथी करे सघे। अम्मा परी असांखे मारे, असांजे लाशे मथां औरांगे नथी सघे। हिन छोरीअ खे त ख़ुदा जी मार पवंदी। ॾाइण असांजी इज़त जे मथां ढिंगर घुमाए वई आहे, नक ॿोड़े वई आहे असांजो। एतिरो बि न सोचई त हिननि जो छा थींदो। अम्मा हाणे मां कहिड़े मुंहं सां ॿाहिरि वेंदुसि? ओड़े पाड़े वारनि खे छा जवाब ॾींदुसि? खाला वारनि खे छा जवाब ॾींदुसि मां? पाड़े वारा छा चवंदा? छोकिरी जो राति निकाह थियो आहे ऐं छोकिरी बाबा ये बाबा के केड़ो मुंह देखे बाबा मां घर न संभाले सकियो
ज़रो भी मुझे इज्जत के बारे में न सोच। तुझे बाजी इज्जत मूंखे ईअं छो थो लॻे त राज जमाल केॾांहुं वियो? राजा, राज जमाल केॾांहुं गाॾी कढी वियो हो छा? बेगम साहिबा मूंखे का बि ख़बर न आहे। हा, राति 4 बजे दारा जमाल साहब गाॾी कढी वियो आहे। अॻिते ईअं नाहे थियो? पोइ अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी हुयसि जो बिना ॿुधाइण जे जमाल गाॾी कढी निकितो आहे? फोन करे थी ॾिसांसि। जी 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 बेगम साहिबा। फोन त पावर ऑफ थो वञे। जमाल कुझु ग़लति त नथो करे सघे। पोइ छो एॾो सुबुह सुबुह घर खां ॿाहिरि निकिरी वियो? चङो तूं हाणे वञ। अरीज, तोखे ख़बर आहे त सुबुह सुबुह जमाल केॾांहुं निकिरी वियो? मूं राति खेसि कंहिंसां फोन ते ॻाल्हाईंदे ॿुधो ऐं कुझु देरि खां पोइ मूं कार जे वञण जो आवाज़ु ॿुधो। न मम्मा, मूंखे त ख़बर न आहे, बल्कि अॼु असांखे एजुकेशन जी वर्कशॉप में वञिणो। मां त उन करे तगड़ी तयारु थी हुयसि। तव्हां अदा खे फ़ोन कयो? हा, संदसि फोन ऑफ थो वञे। मूंखे त ॾाढी परेशानी थी थिए। मम्मा परेशान न थियो, अदा ॿार थोड़ी आहे जो ग़लति क़दम खणंदो। अरीज, तोखे का ख़बर आहे हू अहिड़ो कुझु करण वारो त न आहे न? रियली मम्मा, मूंखे अहिड़ी का बि ख़बर न आहे त अदा अहिड़ो क़दम खणणु घुरे पियो जेको परेशानी आणे हा। हा, हू कुझु ॾींहंनि खां परेशान ज़रूरु हुयो, पर परेशान त मूं बि ॾिठो मांसि ऐं मूं त साणसि ॻाल्हायो बि हो। कंहिं परी नाले छोकिरी जे क्रश में फाथल हो। मम्मा, तव्हां अदा जे दोस्त इमरान सां ॻाल्हायो न? मतां का मालूमात मिले? हा, ॻाल्हाइजे, पर संदसि नंबर त मूं वटि कोन्हे। अरीज, तूं ई ॾिसी वठि, मतां जमाल जी कंहिं डायरी में लिखियलु हुजे। मामा, मां ॾिसांसि थी, शायदि मूं वटि बि हुजे। मूंखे जेकी ख़बर पई आहे वो वाकई सही आहे। वरी सोशल मीडिया ते कंहिंजी इज़त जो फालूदो निकितो आहे छा? अलाए कहिड़ी ख़बर पई आहे तव्हांखे? हाँ, एंगेजमेंट करे छॾी। ओह माय गॉड, तव्हां इहो सवाल ईअं था कयो ॼण मां का टी हाल में जंग शुरू करे छॾी आहे। प्लीज़ ॿुधायो न। अरे न बाबा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। न, कुझु त आहे ज़रूरु। काफ़ी साईं ॾहर अखियूं इहो ई सवाल पई पुछे। कंहिं बाबति? प्लीज़ मूंसां सिधी तरह ॻाल्हायो। मूंसां इहो ई त मसइलो आहे त मां सिधी ॻाल्हि करे ई न आहियां सघंदो। मुंहिंजे सवाल जो इहो जवाबु न आहे। अच्छा, भला अव्हां जे सवाल जो जवाबु छा हुजणु घुरिजे? अव्हां नथा ॿुधाइणु घुरो त ठीकु आहे। अव्हां जी मर्ज़ी, मूं त तव्हांखां हिकिड़े दोस्त जी हैसियत में पुछो। ओहो सोनिया, एतिरो जल्दी फ्रेंड थियणु इहा फराग दिली तव्हां ई ॾेखारे सघो था। मूंखां त ईअं कोन थींदो। ओके, मां वञां थी, मूं वटि दिमाग़ु कोन्हे को। ओहो प्लीज़ प्लीज़, तव्हां वियो, मां मज़ाक पियो कयां। बाय द वे, तव्हां बि ॿियनि जहिड़ा आहियो। तव्हां जेको कुझु ॿुधो आहे वो अधु सच आहे या अधु कूड़? मां सम्झसि कोन। सम्झण जे लाइ थोरी ॿुधायो अथमि। बाक़ी बाक़ी छा? ॿुधायो त सही, हरू भरू घुमायो छो पा? किथे घुमायो आहे? हिते ई त वेठो आहियां। माना ख़ुशि आहियो? अहिड़ो ई कुझु थियो आहे? हा, तव्हां सही सम्झो आहे। हू पंहिंजी मासात सां निकाह कयो आहे ऐं हीअ ॻाल्हि मां हिन खे ॿुधाई आहे। कल्ह राति ई असांजी फैमिली जी गैदरिंग थी हुई। खोड़ सारी मुबारक हुजनि तव्हांखे। तव्हां हिन ख़ुशीअ जी ख़बर खे एतिरो छो लिकायो? छा तव्हांजी मर्ज़ी शामिल न हुई? बाय द वे, एतिरो जल्दी हिकु ॾींहं में थियणु ख़ैर त हुयो? हा हा, ख़ैर हुयो। असल में एक्सक्यूज मी जी गुलज़ार, मां साथ हिन वक़्तु किथे आई? छो मां सां त जल्दी विसारे छॾी? ख़बर त अथई त हिन वक़्तु मां ऑफिस में हूंदो आहियां। मुंहिंजो मतिलबु त मूंखे तोसां ज़रूरी कुझु ॻाल्हाइणो हुयो।
ॻाल्हाई त पियो। मजीद, परी परी घर छॾे भॼी वई आहे। व्हाट? ये तू छा थो चई? जमाल, मूंखे ॾाढो डपु पियो लॻे। हुते अलाए छा छा थियो हूंदो। अदा त मूंखे ॻोल्हण लाइ ज़मीन आसमान हिकु करे छॾींदो। तू परेशान न थी परी, मां कोर्ट वसीले तो के जबरी रिश्ते में आजाद कराए रहंदुसि। तू न थी परेशान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां यकीन सां चवां थो त मूं तव्हांखे डिस्टर्ब कयो हूंदो, पर मां हिन वक़्तु करे सघां थो। मूंखे आफ़ताब चवंदा आहिनि, एडवोकेट आफ़ताब। मां तव्हांखे भाभी चवां या मिस परी, ख़ैर इहो मां पाण ई तय कंदुसि। हेलो जनाब, इहो तय करण मुंहिंजो कमु आहे। बाय द वे प्रोग्राम छा आहे? यार मां सम्झां थो त पहिरियां इहो ॾिसजे त परीअ जे माइटनि जे तरफ़ां कहिड़ी कार्रवाई पई थिए। ॿियो त तूं पंहिंजी फैमिली खे में एतमाद में वठि। तकड़ में तूं इहो सभु कुझु करे त वरितो आहे, पर फैमिली इन मामले में तोखे कहिड़ी सपोर्ट कंदी इहा ख़बर न आहे। छा मतिलब? ओहो, का ॻाल्हि न आहे। मूं ममा सां ॻाल्हि कई हुई, ममा मूंखे सपोर्ट कंदी ऐं पापा बि राज़ी थी वेंदो, तूं फिक्र न कर। पर जमाल, उन वक़्तु परीअ जो निकाह न थियल हुयो, हिन वक़्तु परीअ जो निकाह थियल आहे ऐं तोखे इस घरां भॼायो आहे। हाणे तोखे कंहिं बहितर अंदाज़ में पंहिंजी फैमिली सां ॻाल्हाइणो पवंदो। परी, तू रोइण त बंदि कर यार, मां आहियां न। इहो मूं लाइ को इशू न आहे, तूं परेशान न थी। मां ममा खां पाणे ई सपोर्ट वठंदुसि, डोंट वरी। ऐं तूं पंहिंजे पापा जे लाइ छा थो सोची? ऐं हिन कम में तूं इमरान खे बि इन्वॉल्व कयो आहे, उन जे मथां बि आङुर खजंदी। उन जे लाइ छा प्लान कयो अथई? यार आफ़ताब, तू त रुॻो डिॼारी पियो यार। तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मां हिते तुंहिंजी सपोर्ट लाइ आयो आहियां। यार मां सपोर्ट में ई इहो सभु कुझु चवां पियो। जेसीं ताईं ड्यूल एडवोकेट न थीबो तेसीं ताईं मामले खे हल न करे सघिबो। यार आफ़ताब, तूं ई त मूंखे चयो त मां परी खे घरां कढी अचां। ओके, हाणे तूं हीअं कर, परीअ खे हिते छॾे वञ। पहिरीं तूं पंहिंजे घर वञ, ॾिस त छा थो वहे वापरे। इमरान बि पंहिंजे घर हलियो वियो आहे। मां कोर्ट में दरख़्वास्त ॾियां थो परीअ जे खुला जे लाइ। न, मां कोर्ट न हलंदसि। जेकॾहिं हुते अदा वारा अची विया, पुलिस वारनि खे वठी आया, त पोइ मुंहिंजो छा थींदो? तोखे कुझु बि कोन थींदो, तूं इहा ॻणती न कर। ऐं हा, इहो पको पह कर त तोखे आख़िर ताईं जमाल सां रहणो आहे। बिल्कुलु दुरुस्त, पर पुलिस जो मसलो वाक़ई ईंदो छा? इहो ई त मालूम करिणो आहे त परीअ जा माइट छा पिया कनि ऐं छा पिया सोचनि। उहे राजूनी तरीक़े सां बांह ॻोल्हनि था या पुलिस जी मदद था वठनि। पर यार किथे मामलो बिगड़जी न वञे। पोइ तोखे कंहिं चयो त तूं बांह खण? अरे यार मज़ाक तो कया, मां वेठो आहियां न, तूं कंहिं बि क़िस्म जी टेंशन न खण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।